नाज़रीन, रावंती जे कच्चे वारे इलाइक़े में पुलिस मुग़विन जी बाज़ाबी लाइ ऑपरेशन कयो आहे, जंहिं दौरान ॾोहारियुनि पारां बख्तरबंद ते रॉकेट हमला कया विया, जंहिं सबबु अहलकार शहीद ऐं ॿिनि SHO समेत 6 अहलकार ज़ख़्मी थी पिया आहिनि। वधीक तफ़सील ॾियण जे लाइ असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे दीदार समेजो। जी दीदार, तफ़सीलनि खां आगाह कजो। जी, ॿुधाईंदा हलूं, राउंटी थाणे जे आदि कचे वारा इलाइक़े में मीरपुर मातलो में क़तल थी वियल ममता छिजण ऐं ॿियनि मुग़विन जी बाज़ाबी ज़िले घोटकी जी पुलिस जो ॻोठ उमर शहर में ॾोहारियुनि ख़िलाफ़ गॾियल ऑपरेशन कयो वियो, जंहिंमें ॾोहारियुनि ऐं पुलिस में मुक़ाबिलो आम्हूं साम्हूं फायरिंग थी पई ऐं ॾोहारियुनि पारां बख्तरबंद गाॾी मथां रॉकेट लॉन्चर सां हमलो कयो वियो, जंहिं जे नतीजे में ॿियनि SHO समेत 6 अहलकार ज़ख़्मी थी पिया, जंहिंमें SHO कानपुर मिठल खखराणी, SHO जरवार अब्दुल भाई भुट्टो, ASI सौराठ चाचड़ सिपाही मिठल मशहूरी खान मोहन पावर शामिल आहिनि ऐं हिकु माल चारींदड़ ॻोठाणो इक़बाल अहमद गुंजो गोली लॻण सबबु सख़्तु ज़ख़्मी थी वियो, जिन खे पुलिस बरवक़्तु खणाए मीरपुर मातेलो ऐं सरकारी अस्पताल ॾांहुं मुंतक़िल कयो वियो आहे, जिते ज़ख़्मियुनि खान मोहन पावर खे बि इमदाद ॾियण लाइ सरकारी अस्पताल खणाए वञी रहिया हुआ त रस्ते में हिकु पुलिस एहलकार खान मोहन पावर शहीद थी वियो ऐं ॿियनि ज़ख़्मियुनि पुलिस हटाए मीरपुर मातेलो अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जॾहिं त ऑपरेशन में शारबिराल जी औरत मसमाल शर्मा शारपोन मारिजी वई ऐं जॾहिं पुलिस पारां वधीक नफ़री तलब कई वई आहे ऐं जॾहिं त ॾोहारियुनि पुलिस में फायरिंग जो सिलसिलो जारी आहे ऐं फायरिंग सबबु इलाइक़े में ख़ौफ़ वारी सूरत हाल पैदा थी वई आहे। जी दीदार, अवां जी महिरबानी।